आदिलपुर के मुख़्तलिफ़ इलाक़नि मां ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में जलूस बरामद कया विया आहिनि, जिन में हज़ारे माण्हुनि शिरकत कई आहे। शहरियुनि जो चवणु आहे त अॼोको ॾिहाड़ो ईद खां बि वॾो आहे। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾिहाड़ो मल्हाइण ते बेहद ख़ुशी थी रही आहे। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे माजिद कलवर। जी नाज़रीन, सॼी दुनिया जी अॼु आदिलपुर ऐं उनजे भरपासे वारे इलाइक़नि में जश्न ईद मिलादुन नबी जे सिलसिले में जलसा जुलूस ऐं रैलियुनि जो सिलसिलो जारी आहे। रैलियूं ऐं मुख़्तलिफ़ हंधनि खां थींदे आदिलपुर मेन चौक ते पहुतियूं आहिनि, जॾहिं त आदिलपुर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि काज़ी मोहम्मद मुराद, मिठड़ी, जालमन सोसाइटी, ड्रागो, दड़ी, चंगुराणी ऐं ॿिनि इलाइक़नि में जलसा जुलूस ऐं रैलियूं हलंदड़ आहिनि। अचो त आज के रसूल सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक हिंदू छा चवणु आहे। महबूब मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पैदाश पाक वारे ॾिहाड़े ते सुहिणे नबी जा ग़ुलाम ख़ुशी जो इज़हार करे इहो साबित करनि था, ॿुधाइनि था त असां मदीने जे मीर जा ग़ुलाम आहियूं। अल्लाह जे महबूब मुहम्मद अरबी जे मथां असांजो सिर कुर्बान आहे, वतन कुर्बान आहे, बच्चा कुर्बान आहिनि। जेको बि सुहिणे नबी अलैहि सलाम जो गुस्ताख आहे, बेदीन आहे। सुहिणे नबी ग़रीबनि जे ग़मख़ार यतीमनि जे यार नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जो ॾींहुं आहे। अॼु जे ॾींहं ते असांखे सभिनी ख़ुशियुनि खां वधीक ख़ुशी आहे, छो त ईद उल फितर बि असां ख़ुशी मल्हाईंदा आहियूं, ईद उल अज़हा बि ख़ुशी मल्हाईंदा आहियूं। पर इहे ईदूं, ईद उल फितर हुजे, ईद उल अज़हा हुजे या रमज़ान शरीफ़ जो महीनो रोज़नि जो हुजे, इहे सभु ॾिहाड़ा असांखे इन ॾींहं जे सदके मिलियानी। जेकॾहिं इहो आख़िरी नबी हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में तशरीफ़ फरमा न थियनि हा त पोइ न असांखे क़ुरान मिले हा, न रमज़ान मिले हा, न ईद उल फितर मिले हा, न ईद उल अज़हा मिले हा। असांजो नबी पूरी दुनिया जे लाइ हिकिड़ो निज़ाम खणी आयो। असां ही जुलूस जेको कढी रहिया आहियूं जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में, असांखे इहा पक आहे त असांजो नबी ज़िंदह आहे, ज़िंदह आहे ऐं असां सां हर वक़्तु असांजा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गॾु आहिनि। अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम जे अंदर इरशाद फरमायो, वरफ़अना लक ज़िक्रक, ए महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तो जे ज़िक्र के असां आला ऐं बाला करे छॾियो आहे, तो जे ज़िक्र के असां बुलंद बाला करे छॾियो आहे। पोइ असांजी इहा पक आहे त असांजो नबी ज़िंदह आहे ऐं ज़िंदह आहे। असां उन महबूब जे शान में शेर पढ़ंदा आहियूं, हदीस मुस्तफ़ा अवामुन्नास खे पहुचाईंदा आहियूं। असांजो कमु आहे त असां अवामुन्नास खे ग़लति रस्तनि खां, ग़लति शयुनि खां असां उनखे बचायूं। अल्लाह साईं शल मुंहिंजो चवणु तव्हांजो ॿुधण वारा आहे। जश्न ईद मिलादुन्नबी जे सिलसिले में हर साल जीअं हिन साल बि सखर में मुख़्तलिफ़ मज़हबी